नाज़रीन, शाहपुर चाकर में कणक जो फसल तैयार थी पियो आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ हंधनि ते लापारो बि जारी आहे, पर हिन वक़्त ताईं ख़रीदारी सरकारी मर्कज़ न खुली सघिया आहिनि, जंहिंजे करे आबादगार परेशानी जो शिकार थी विया आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे आशिक़ हुसैन झुल्लण। जी तो कणक जो फसल मुकम्मल तौर हींअर तैयार थी चुको है, जैसी कटाई मुकम्मल थी वही है, काफ़ी जगह ते देरा निकरी चुका आहिनि। उन खां पोइ जेको मेन मसलो असांजे लाइ थिए पियो सो कणक जे ख़रीदो फ़रोख्त जे हवाले सां थिए पियो। त असांखां कणक जेका ख़रीदारी थिए पई हिते जेके लोकल सेठियूं आहिनि पसगिरदाई में, उहे बिल्कुलु घटि अघ ते असांखां कणक ख़रीद करे रहिया आहिनि, जंहिंजे करे खोड़ सारा मसला आहिनि, खोड़ सारियूं परेशानियूं आहिनि। इवन असां बारदानो जेको आहे सो उहो तमामु हिकिड़ो महांगो जेको मिली रहियो आहे, उहो वठण ते मजबूर थी पिया आहियूं। त गवर्नमेंट खे खपे त असांखे बारदानो मुहैया करे, उन खां पोइ असांखे ठीकु ठाक अघु जेको आहे ॾिनो वञे सरकारी सतह ते, त जीअं असां पंहिंजे हिन फसल मज़ा उहो लाभ हासिल करे सघूं, जंहिंजे लाइ हारी ऐं ज़मीनदार अणथक महिनतूं करे पंहिंजो 6 महीननि जो राति ॾींहं जा उजागा ऐं निंडूं फिटाए ऐं उन सूरत में फसल खे पचाए तैयार कनि था। त हीअ असांजो जेको कणक जो फसल आहे इहो इंतिहाई नाज़ुक फसल आहे, छो जे जेकॾहिं इन जे लाभ में देरि थी वई त इहो छणी वेंदो ऐं नुक़सानकार आहे। पर हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे सा इहा आहे त मुल्क में कोरोना वायरस जे करे लॉकडाउन लॻो पियो आहे, सॼो मुल्क जेको आहे सो सिस्टम डामाडोल लॻो पियो आहे। पर असांजे हिन इलाइक़े में सरकारी सतह ते अञा को बि जेको सरकारी सेंटर हूंदा आहिनि कणक जी ख़रीदारी जा, उहे सेंटर न खुली सघिया आहिनि। ऐं पोइ जेके हिते उन मौक़े जो फ़ाइदो वठंदे जेके सेठियूं आहिनि उहे पंहिंजो मनपसंदि अघु मुक़ररु करे ऐं आबादगारनि खे ख़ासि तौर ते नंढनि आबादगारनि खे ॿिन्ही हथनि सां फुरे रहिया आहिनि। हर साल असां वटि मज़दूरी कंदा आहिनि, हिते कणक वढंदा आहिनि, पंहिंजो अन्न जमा कंदा बच्चनि जे लाइ, पोइ मिठी शहर में वञी पंहिंजो गुज़र सफ़र इन हंध ते कंदा आहिनि। ऐं महिनत मज़दूर महिनत वारा माण्हू आहिनि, सुठा माण्हू आहिनि, ईमानदारी सां कमु करे कमाए वेंदा आहिनि, हितां पंहिंजे बच्चनि जी रोज़ी गुज़र सफ़र कंदा आहिनि वञी हुते। असीं अमरकोट ज़िले खां आया आहियूं, हिते कमाइण लाइ रोज़गार सुठो कमाए वेंदा आहियूं शाहपुर चाकुर में। हा, हुन खां पोइ असीं हिते कणकूं वणकूं लूंदा आहियूं। घणा ॾींहं हूंदा हिते असां जहिड़ो महीनो ॾेढ महीनो रहंदा आहियूं, हिते वेरूं कंदा आहियूं ऐं कणकूं लूंदा आहियूं, थ्रेशरूं कढंदा आहियूं, ये कम असीं कंदा आहियूं। असांखे मज़ूरी चङी इंशाल्लाह सुठी मिले थी। मिठी सां आया हुते मज़ूरी पंहिंजे बचनि जी करणु, कणक वारो वढणु ऐं मज़ूरी बचनि जो पेट गुज़र करणु आया आहियूं। ऐं हुतां खां टपर खणी बचा कोठी ते आया मज़ूरी खटणु। हिते असां लाइ 15 ॾींहं 20 ॾींहं हुजान आहे, पोइ वरी मोटी ईंदासीं पोइ। हा, मज़ूरी सही मिले थी, किथे घटि आहे किथे वधि आहे, पर ईअं आहे। असां मिठी ज़िले जा आहियूं, चेलार आहे शहर असांखे लॻे थो। हर साल असांखे 10-12 साल थिया आहिनि हिते अचूं।